नासिर वाक़िया कंदासीं पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी न्याणी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भेण आसफा भुट्टो ज़रदारी शिनाख्ती कार्ड ठाराइण लाइ कुछ देर में नादरा ऑफिस नवाबशाह पहुचंदी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। आसफा भुट्टो जी आमद जे मौके ते नादरा ऑफिस नवाबशाह जी सफ़ाई जारी आहे। पुलिस ऐं ॿिया कानून नाफ़िज़ करण वारा इदारा पिणु नादरा ऑफिस पहुची विया। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। ज़रियनि मुताबिक़ आसफा भुट्टो ज़रदारी NA 213 क़ौमी सीट वारे तख़्त तां ईंदड़ इलेक्शन में हिस्सो वठंदी। नवाबशाह बाख़बर वास शहर के इम्तियाज़ पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी न्याणी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भेण आसफा भुट्टो ज़रदारी शिनाख्ती कार्ड ठाराइण लाइ कुछ देर में नादरा ऑफिस नवाबशाह पहुचंदी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। आसफा भुट्टो जी आमद जे मौके ते नादरा ऑफिस नवाबशाह जी सफ़ाई जारी। पुलिस ऐं ॿिया कानून नाफ़िज़ करण वारा इदारा पिणु नादरा ऑफिस पहुची विया। सिक्योरिटी जा इंतजाम पिणु सख्त कया विया आहिनि। ज़रियनि मुताबिक़ आसफा भुट्टो ज़रदारी NA 213 क़ौमी सीट वारे तख़्त तां ईंदड़ इलेक्शन में हिस्सो वठंदी। आगा कई पिया खे पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी न्याणी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भेण आसफा भुट्टो ज़रदारी शिनाख्ती कार्ड ठाराइण लाइ कुछ देर में नादरा ऑफिस नवाबशाह पहुचंदी। सिक्योरिटी जा इंतजाम सख्त कया विया आहिनि। तफ़सील वाल कंदासीं ब्यूरो चीफ नवाबशाह इम्तियाज़ कीरियो खां। जी इम्तियाज़ अपडेट कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी भेण ऐं उड़े सदर आसिफ अली ज़रदारी जी न्याणी शहीद मोहतरमा जी न्याणी नंढी जेकी आहे आसफा भुट्टो ज़रदारी उहा कुछ ई देर में नादरा ऑफिस पहुचंदी। उते तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ज़रियनि मुताबिक़ असांखे मालूम थियो आहे त हू पंहिंजो शनाख्ती कार्ड ठाराईंदी। इन खां अलावा छाकाणि त ज़रियनि मुताबिक़ असांखे इहो बि मालूम थियो आहे त ईंदड़ इलेक्शन में हूअ जेका आहे NA 213 जेको हिननि जो अबाई तख़्त आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां जेको आहे सो पीपल्स पार्टी कामयाब थींदी पई अचे। हिन इलेक्शन वारे तख़्त ते तव्हांखे ॿुधायूं त NA 213 जेको क़ौमी तख़्त आहे हिन वक़्तु जेको आहे अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी कामयाब उम्मीदवार आहे। हिन खां पहिरियां हिनजी हमशीरा जेकी भेण हुई डॉक्टर अज़रा फज़ल पैचो गुज़िरियल इलेक्शन खां उहा हुई। उन खां पोइ हाणे आसिफ अली ज़रदारी आहे। ईंदड़ इलेक्शन में ज़रियनि मुताबिक़ ॿुधायो वियो आहे त इन तख़्त तां क़ौमी तख़्त तां जेको अबाई तख़्त आहे नवाबशाह ऐं दौर जेको क़ौमी तख़्त आहे NA 213 उन तां पंहिंजो फॉर्म भराईंदी। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आसफा भुट्टो ज़रदारी कुछ ई देर में नादरा ऑफिस पहुचंदी। इन खां पहिरियां ई हिन वक़्तु जेको आहे सो आसफा भुट्टो ज़रदारी HM ख्वाजा कॉम्प्लेक्स आहे, फैमिली पार्क आहे, उहो म्यूज़ियम बि आहे, उते लाइब्रेरी बि आहे, आर्ट गैलरी आहे, किड्स लाइब्रेरी आहे, नवाबशाह अस्पताल रोड ते उहो आहे। उन जे हवाले सां उहा उते पहुतल आहे, उहा अंदरि विज़िट करे रही आहे। उन सां गॾु MP हाजी अली हसन ज़रदारी आहे। इन खां अलावा पीपल्स पार्टी जा अॻवान बि आहिनि। इन खां अलावा जेको सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु सख़्त कया विया आहिनि। जी महिरबानी इम्तियाज़ कीरियो तफ़सील ॾियण जे लाइ।